भोंग शरीफ जी मस्जिद मशहूर ऐं ख़ूबसूरत मस्जिद भोंग शरीफ जी तामीर जो बुनियाद 1932 ईस्वी में ॻोठ भोंग तालुक़े सादिक़ाबाद में रखियो वियो। ही मस्जिद पंहिंजी बनावट ऐं ख़ूबसूरती जे करे हंधे माॻे मशहूरु आहे ऐं इस्लामी तिर्ज़ तामीर जो आला नमूनो आहे। उन जी तामीर खे 50 सालनि खां वधीक अरसो लॻो, पर पोइ बि उन जी ज़ेबाइश जो कमु हलंदो रहे थो। मस्जिद जी अॾावत लाइ सामान ऐं माहिर ॿियनि मुल्कनि खां बि घुराया विया ऐं 1000 जे लॻभॻि महिनती मज़दूरनि उन जी तामीर में हिसो वरितो। उन जी ज़ेबाइश में सोन जो इस्तेमालु बि थियो। हिन मस्जिद जी तामीर उते जे ज़मींदार रईस गाज़ी मोहम्मद मरहूम साल 1951 ईस्वी में शुरू कराई, जंहिंजी ज़ेबाइश जो कमु वक़्त ब वक़्तु हलंदो रहे थो। हिन कम में रईस गाज़ी मोहम्मद मरहूम जी समूरी ज़मीन ऐं मिल्कियत ख़र्च थींदी रही। हिन मिसाली ऐं ख़ूबसूरत मस्जिद जो ठाराईंदड़ रईस मोहम्मद ख़ान निहायत मोहबत भरी तबियत जो मालिक हो। इश्क़ रसूल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदसि रग रग में समायल हो। फ़क़ीरनि ऐं वलियनि जो तो ख़ादिम हो। इंडड़ क़बीले जे रहबर सुल्तानुल आरफ़ीन सां संदसि वालाना मोहबत हुई। मस्जिद भोंग शरीफ खे पंहिंजी दीदा ज़ेब तामीर ऐं तज़ईन सबबि 1986 ईस्वी में आगा खान कल्चरल एवार्ड मिली चुको आहे। हिन एवार्ड जे हसूल लाइ दुनिया जे 5 ई खंडनि एशिया, यूरोप, अमरीका, अफ्रीका ऐं ऑस्ट्रेलिया मां लॻभॻि 23 प्रोजेक्ट मुक़ाबले लाइ पहुता हुआ, जन मां मस्जिद भोंग शरीफ पहिरें नंबर ते रही। उनखां सवाइ इंटरनेशनल ज्यूरी जे मेंबरनि, मराकश जे वली उहद ऐं उर्दन जे वली अहद पारां मस्जिद जे तामीर कंदड़ कारीगरनि लाइ $50,000 इनाम तौरु ॾिना विया। जॾहिं त मस्जिद जी ख़िदमतनि एवज़ रईस गाज़ी मोहम्मद खे 2004 ईस्वी में सदारती एवार्ड सितारा इम्तियाज़ सां बि नवाज़ियो वियो ऐं मस्जिद जी तस्वीर वारी टपाल टिकली बि जारी कई वई। उन दीदा ज़ेब मस्जिद खे ॾिसण लाइ केतिरा ई माण्हू अचनि था।